चंदो जाम समाजी सूफियानी रूहानी जमायत अंजुमन ग़ुलामानी कलंदर वेलफेयर सिंध पाकिस्तान जे सरवाणा साईं सैयद ग़ुलाम हैदर शाह कलंदरी चयो आहे त लतीफ़ साईं आहे त सिंध आहे, सिंध आहे त लतीफ़ साईं आहे। लतीफ़ साईं जो फ़लसफ़ो ततीअ थधीअ काहण जो दर्स ॾिए थो ऐं हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां इश्क़ ऐं मोहब्बत जी हिदायत करे थो। इहा ॻाल्हि साईं अंजुमन ग़ुलामानी कलंदर वेलफेयर सिंध पाकिस्तान पारां लतीफ़ साईं जी नगरी में सालियाने 1 करोड़ दुरूद पाक जी महफ़िल हदिया कसरत दुरूद जे प्रोग्राम दौरान पंहिंजे रूहानी इस्लाही ख़िताब दौरान कई। महफ़िल जो आगाज़ दरगाह ते चाद चाढ़े कयो वियो, जंहिंमें 1 अरब 11 करोड़ 12 लख दुरूद पाक, 25 ख़तमुल क़ुरान ऐं 12 दलाइलुल ख़ैरात जी इज्तिमाई दुआ घुरी वई। प्रोग्राम में सिंध जी कुंड कुड़श मां हज़ारनि जी तादाद में माण्हुनि शिरकत कई। जिते प्रोग्राम में लतीफ़ साईं जो जनम ॾींहुं मल्हाईंदे केक पिणु कटियो वियो। साईं वधीक चयो त असांजी जमायत जो मंशूर लतीफ़ साईं जे फ़लसफ़े जे ऐन मुताबिक़ आहे। असांजी जमायत जी तवज्जो समाज ऐं मुआशरे ते आहे। असीं इंसान ज़ात जी भलाई चाहियूं था। असांजो फ़लसफ़ो अण बराबरीन ऐं नाइंसाफ़ियुनि जे ख़िलाफ़ु आहे। साईं वधीक चयो त असांखे पंहिंजे किरदार जो एहतिसाब करणु घुरिजे। सुठो अख़लाक़ ऐं किरदार इंसान खे मरण खां पोइ बि ज़िंदा रखे थो। इन मौक़े ते सैयद अब्दुर्रहमान शाह, सैयद यासिर अब्बास शाह, मोहम्मद इब्राहिम हाले पुटु ऐं ॿिया दोस्त शामिल हुआ। आयल महिमाननि खे एक्सीलेंस हाल में लंगर करायो वियो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।